बदमाशी थोड़ी करे एरा बदमाशी नहीं करे। हाँ बदमाशी मां तुझे वो होशियार कराए छॾींदमि तू याद रख। जॾहिं हुन चयो त बदमाशी थी करे त पोइ डेफिनेटली मां कोई भी बर्दाश्त न कंदो। हाँ वीडियो में कई बात साइड कई आ ॾिसो ॻाल्हि ॿुधो वीडियो हले थी न बाबा मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो सर्कमस्टेंशियल एविडेंसिस जेके हा दर बंदि पियो हो जेका है उहा कुर्सी की पई मां ओड़ो पाण पहुची हुन जे बुनियाद ते न्यूट्रल माण्हू इंक्वायरी करनि त उन ते एतमाद थींदो। उनमें तव्हां हाई कोर्ट खे लिखो उहो जज मुक़ररु करनि उहो अची इन्वेस्टिगेशन करे। बिल्कुलु पुलिस भी उनमें कमेटी में हुजे ॿिया बि हुजनि तव्हांजो बि हिकु अधु नुमाइंदो हुजे। बाक़ी तव्हां जेको ॾिसो न तव्हां त सभु आधार पिया असांजो पंहिंजो आहे जेको बाज़ू आहे उनखां ई कौड़िया वेठा आहिनि त असांखे कहिड़ो एतमाद थींदो तव्हांजी कमेटी असांखे इंसाफ़ ॾींदी। अब्दुल फतह जेको भी हुजे none of our business the way he is talking with us is very objectionable. I am sorry to say this is wrong. ॾिसो तरीक़ो न आहे इदारनि में ॾींहुं नाइला रिंद वारो नाइला रिंद वारो हाँ जमाली छोकिरी जमाली नवाब शाह वारी तव्हां पहिरियों आहियो केरु उते छॾ त पोइ तव्हां थोरो लेडीअ सां ॻाल्हाइण जो पहिरियों त थोरो ढंग वाइस चांसलर आयो आहे तव्हां वटि भली हुजो तव्हां 86 जा न हुजो 5 जा हुजो none of my business. You are not supposed to talk. You are not relative of this guy. तव्हां फादर सां ॻाल्हायो असां सभु सिंधी वारिस आहियूं ये कहिड़ी ॻाल्हि आहे ॾिस न मन न ये तव्हां ॻाल्हि न तव्हां बि ॻाल्हाइण जो ॻाल्हि तरीक़ो तरीक़े जी ॻाल्हि न पर वारिस त आहे न उहो and you तव्हां कीअं वारिस न आहे stop this video. हे तव्हां बंदि कयो छो 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 बंदि कई न न हिकिड़ो मिनट छो बंदि कई मां साफ़ ई आवाज़ जी रिपोर्टर छा था पोइ असां वॾा चवनि न बाक़ी बदमाशी थोड़ी करे एरा बदमाशी थी करे। हाँ बदमाशी केर थी बदमाशी करे छो त तव्हां ॻाल्हायो पोइ मां तुझे वो होशियार कराए छॾींदमि तू याद रख। बदमाशी तूं चए हाणे ॾिसी वठो तव्हां वरी ॾिसो न वरी हाणे औरत जे हिसाब मां ख़्यालु कयां थो तव्हांजो असां उन मूंखे गारियूं ॾिनियूं उन मूंखे चयो त तूं बदमाश आहे। ठीकु आहे मां हुनखे सिर्फ़ु एतिरो चयो त बाबा मां हिकिड़े पर्सनल हंध ते आई आहियां ऐं मां उते तॾे ते आई आहियां मूंखे उन जी ॻाल्हि ॿुधणु ॾियो त उन ते चई त तूं बदमाशी थी करे। जॾहिं हुन चयो त बदमाशी थी करे त पोइ डेफिनेटली मां कोई भी बर्दाश्त न कंदो।